दादूमा इरादो न्यूज़ के रिपोर्टर सखी सरदार चारण जी रिपोर्ट मुताबिक दादू शहर के रहवासियों न्यू DHQ अस्पताल के मुतासिर नंढन मुलाजिमन शोभान अली भट्टी, अली गुल बबर, निसार अहमद लुंड और नवीद अली लुंड दादू प्रेस क्लब पहुंची VC लम्स इकरामुद्दीन उजण खिलाफ सख्त एहतजाज कंदे मीडिया अॻियां दाहियो त 15 महीना अॻु असां दादू वासियुनि खे न्यू DHQ अस्पताल में डेली वेजिस तौर भर्ती कयो वियो। हिननि चयो त 3 महीननि खां पघारूं न ॾिनियूं वयूं, असांखे पघारूं ॾेई बिला जवाज़ VC लम्स असां ग़रीब मिस्किननि खे नौकरी मां कढी छॾियो आहे ऐं धमकियूं ॾिनियूं त तव्हांखे कंहिं भर्ती कयो आहे। हिननि चयो त VC लम्स असां दादू जे शहरियुनि सां वॾी नाइंसाफ़ी करे ॿियनि ज़िलनि जा मनपसंद सिफ़ारिश माण्हू भर्ती करे रहियो आहे। हिननि चयो त ॿियनि ज़िलनि जे नौजवाननि खे भर्ती करे दादू जे शहरियुनि जे हक़ तलफ़ी करे रहियो आहे। हिननि सिंध हुकूमत, मिनिस्टर हेल्थ, सेक्रेटरी हेल्थ, DC दादू खां मुतालबो था करियूं त फौरी तौर असांखे बहाल कयो वञे, न त ॿी सूरत में न्यू DHQ अस्पताल जे गेट अॻियां पाण साड़ींदासीं, जंहिंजी ज़िम्मेवारी VC लम्स ऐं अमले ते हूंदी। दादूमा इरादो न्यूज़ के रिपोर्टर सखी सरदार चारण जी रिपोर्ट मुताबिक दादू शहर के रहवासियों न्यू DHQ अस्पताल के मुतासिर नंढन मुलाजिमन शोभान अली भट्टी, अली गुल बबर, निसार अहमद लुंड और नवीद अली लुंड दादू प्रेस क्लब पहुंची VC लम्स इकरामुद्दीन उजण खिलाफ सख्त एहतजाज कंदे मीडिया अॻियां दाहियो त 15 महीना अॻु असां दादू वासियुनि खे न्यू DHQ अस्पताल में डेली वेजिस तौर भर्ती कयो वियो। हिननि चयो त 3 महीननि खां पघारूं न ॾिनियूं वयूं, असांखे पघारूं ॾेई बिला जवाज़ VC लम्स असां ग़रीब मिस्किननि खे नौकरी मां कढी छॾियो आहे ऐं धमकियूं ॾिनियूं त तव्हांखे कंहिं भर्ती कयो आहे। हिननि चयो त VC लम्स असां दादू जे शहरियुनि सां वॾी नाइंसाफ़ी करे ॿियनि ज़िलनि जा मनपसंद सिफ़ारिश माण्हू भर्ती करे रहियो आहे। हिननि चयो त ॿियनि ज़िलनि जे नौजवाननि खे भर्ती करे दादू जे शहरियुनि जे हक़ तलफ़ी करे रहियो आहे। हिननि सिंध हुकूमत, मिनिस्टर हेल्थ, सेक्रेटरी हेल्थ, DC दादू खां मुतालबो था करियूं त फौरी तौर असांखे बहाल कयो वञे, न त ॿी सूरत में न्यू DHQ अस्पताल जे गेट अॻियां पाण साड़ींदासीं, जंहिंजी ज़िम्मेवारी VC लम्स ऐं अमले ते हूंदी। दादूमा इरादो न्यूज़ के रिपोर्टर सखी सरदार चारण जी रिपोर्ट मुताबिक दादू शहर के रहवासियों न्यू DHQ अस्पताल के मुतासिर नंढन मुलाजिमन शोभान अली भट्टी, अली गुल बबर, निसार अहमद लुंड और नवीद अली लुंड दादू प्रेस क्लब पहुंची VC लम्स इकरामुद्दीन उजण खिलाफ सख्त एहतजाज कंदे मीडिया अॻियां दाहियो त 15 महीना अॻु असां दादू वासियुनि खे न्यू DHQ अस्पताल में डेली वेजिस तौर भर्ती कयो वियो। हिननि चयो त 3 महीननि खां पघारूं न ॾिनियूं वयूं, असांखे पघारूं ॾेई बिला जवाज़ VC लम्स असां ग़रीब मिस्किननि खे नौकरी मां कढी छॾियो आहे ऐं धमकियूं ॾिनियूं त तव्हांखे कंहिं भर्ती कयो आहे। हिननि चयो त VC लम्स असां दादू जे शहरियुनि सां वॾी नाइंसाफ़ी करे ॿियनि ज़िलनि जा मनपसंद सिफ़ारिश माण्हू भर्ती करे रहियो आहे। हिननि चयो त ॿियनि ज़िलनि जे नौजवाननि खे भर्ती करे दादू जे शहरियुनि जे हक़ तलफ़ी करे रहियो आहे। हिननि सिंध हुकूमत, मिनिस्टर हेल्थ, सेक्रेटरी हेल्थ, DC दादू खां मुतालबो था करियूं त फौरी तौर असांखे बहाल कयो वञे, न त ॿी सूरत में न्यू DHQ अस्पताल जे गेट अॻियां पाण साड़ींदासीं, जंहिंजी ज़िम्मेवारी VC लम्स ऐं अमले ते हूंदी।